अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊँ दानिश कुश्क। अॼु असीं मौजूद आहियूं दादू जे मेहरान वॉलीबॉल शूटिंग क्लब में, जिते आल पाकिस्तान SSP मरहूम फारूक जमाली याद में 3 रोज़ा टूर्नामेंट वॉलीबॉल टूर्नामेंट रखी हुई है, जिते पूरे पाकिस्तान सां जेके मुख़्तलिफ़ सूबा आहिनि उन्हनि जी टीमुनि हिते शूटिंग वॉलीबॉल में हिसो वरितो आहे। उन्हनि सां शौक़ीननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं टीमुनि मां जेके हिते टीमुनि जिन्हनि हिसो वरितो आहे उन्हनि टीमुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे ऐं जेके अॻुवान आहिनि मेहरान शूटिंग वॉलीबॉल जा उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु शहदाद कोट खां नौजवान पहुतो आहे दादू में शूटिंग वॉलीबॉल ॾिसण जे लाइ। उन शौक़ीन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। जी तव्हां किथां खां आया आहियो ऐं अॼोके मैच खे कीअं पिया ॾिसो? सभिनि खां पहिरियों बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। असां हिते आया आहियूं शहदाद कोट खां। माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो हिते अचे। पहिरियों चकर आउं दादू आहियां ऐं माशाल्लाह पहिरियों चकर दादू में एतिरो मूंखे मेलो मिलियो ॾिसण खां। अॻिते बि थींदा रहनि त जीअं असां जेके ॾिसण वारा आहियूं शौक़ीन माण्हू आहियूं उहे जेको आहे हिन मां लुत्फ़ वठंदासीं। अॼु खटींदड़ टीम जो अॻुवान असां सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको आहे उहे उन्हनि जो छा चवणु आहे। भाई छा नालो आहे तव्हांजो ऐं अॼोके मैच खे कीअं ॾिठो अथव? अब्दुल शकूर तेबो सरपरस्त थेबा क्लब टंडोल यार। अॼु ॾाढो मज़ो आयो। जेको चवंदा आहिनि त दादू में आहे जादू, दादू जी टूर्नामेंट तमामु बहितरीनु टूर्नामेंट थी अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजी टीम जेका आहे फाइनल खटी, असांजी ॾाढी ख़ुशी आहे। केतिरो इनाम रखियल हुयो ऐं रांदीगरनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो? इनाम जेको आहे खटंदी खे रांदीगरनि खे इहो मैसेज ॾींदुसि त खां बचो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो। अल्हम्दुलिल्लाह रांदियुनि सां माण्हू जी सिहत सही रहे थी, तंहिंजे करे रांदियूं हुजनि त बहितर आहे। अच्छा, केतिरी ख़ुशी खणी पिया वञो दादू खां? माशाल्लाह जाम वॾी ख़ुशी खणी पिया वञूं हिन सीज़न में। जीअं कोरोना खां पोइ अल्हम्दुलिल्लाह थेबा शूटिंग बॉल क्लब टंडोल जे सरपरस्त 4 टूर्नामेंट ऐं पंहिंजे प्लेयरनि सां पंहिंजे रांदीगरनि सां हद खां वधीक ख़ुशी महसूसु कयां पियो। अल्लाह जो करम सम्झां थो, मुंहिंजे मालिक जो मुंहिंजे मथां मुंहिंजी टीम जे मथां वॾियूं महिरबानियूं आहिनि, हेॾी वॾी इज़त मिली आहे। अॼु बिल्कुलु हिन वक़्तु मेहरान शूटिंग वॉलीबॉल जो जेको अॻुवान आहे उहो असां सां मौजूदु आहे ख़ादिम हुसैन खारो। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि अॼोके हिन शूटिंग वॉलीबॉल जे जेको 3 रोज़ा टूर्नामेंट हुनखे कीअं इंजॉय कयो ऐं केतिरियुनि तकलीफ़ुनि खां गुज़रिया ऐं उन्हनि जी सहायता कहिड़े हिसाब सां थी आहे ऐं ज़िले इंतिहा में जो तोड़े चूंडियल नुमाइंदनि जो छा किरदारु रहियो हिन अॼोके मैच जे बारे में? साईं मुंहिंजा इहे असांजी 21 आल पाकिस्तान जी मेहरान शूटिंग वॉलीबॉल क्लब तरफ़ां जेका सरदार फारूक अहमद जमाली जी याद में उन जी याद में हुई। ऐं तव्हां पाण विटनेस ॾिठो हूंदो सभु कुझु आवाम केतिरो हो ऐं केतिरी इंटरटेनमेंट सभिनी खे मिली। असां सिंध स्पोर्ट्स खाते बि सहकार कयो, ज़िले हुकूमत बि असां सां कयो आहे, म्यूनसिपालिटी दादू बि कयो आहे। ऐं तव्हां पाण ॾिठो 32 टीमूं असां वटि शिरकत कई। सॼो ॾींहुं मुक़ाबिला हलिया। दुनिया पंजाब जूं टीमूं हुयूं, बलुस्तान जूं हुयूं, सिंध जूं हुयूं ऐं सिंध जी टीम तव्हां ॾिठो त वरी खटे बि पई। केतिरो इनाम रखियल हुयो खटींदड़ टीमनि? खटंदड़ टीम लाइ 50,000 कैश प्राइज़ हो ऐं रनर लाइ 30,000 हो। 2 मैन ऑफ दी टूर्नामेंट जा इनाम हुआ 20,000 रुपया जा कैश ऐं मैन ऑफ दी टूर्नामेंट खे बि 10,000 रुपया ॾिनासीं ऐं खटंदड़ हाराईंदड़ खे ट्रॉफियूं बि ॾिनियूंसीं। अच्छा, मैन ऑफ दी मैच जेके आहे उहे कंहिं पंहिंजे नाले ते कया? पोइ साईं असांजो अब्बास गुलाम अब्बास जो। अॼु बिल्कुलु रांदीगरनि हिते आयल शौक़ीननि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो चवणु आहे त दादू में कोरोना वायरस ऐं वबा खां पोइ जेको आहे अॼु मेलो मचियो आहे शूटिंग वॉलीबॉल जो। मेहरान क्लब पारां जेको आल पाकिस्तान टूर्नामेंट वॉलीबॉल जो मेलो मचायो वियो। इन में शहरनि भरपूर शिरकत कई ऐं भरपूर लुत्फ़ अंदाज़ थिया। रांदीगरनि पंहिंजा अॼु मैदान ते जोहर ॾेखारिया ऐं इनाम ऐं दाद वसूल कयो। खटींदड़ टीम खे 50,000 जेको आहे सो नक़द इनाम ऐं हाराईंदड़ टीम खे 30,000 ऐं ट्रॉफी जो इनाम ॾिनो वियो, जेके हितां खणी पंहिंजनि शहरनि लाइ रवानो थिया। कैमरामैन टीम सां गॾु दानिश कुश्क, दादू इशू।